अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां ठीकु ठाक हूंदव, ख़ैर सां हूंदव, शाद हुजो, आबाद हुजो। कारोबारी माण्हू आहियां, हिन जे लाइ कारोबार सां रिलेटेड जेके बि कमकार आहिनि उहे लाइव तव्हांखे ॾेखारियां थो ऐं ॿुधायां थो त तव्हां दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुर्छ में रहो, तव्हां हुनरमंद आहियो, तव्हां में सलाहियत आहे, तव्हां में क़ाबिलियत आहे, त तव्हां किथे बि हुजो, कहिड़े बि सूबे में हुजो, कहिड़े बि इलाइक़े में हुजो, तव्हांजो हथु कॾहिं न रुकंदो। ही साईं केरु आहे, मां तारुफ़ तव्हांखे कराईंदुसि ऐं मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथेले में मौजूदु आहियूं ऐं ही छा करे रहियो आहे उहो बि मां तव्हांखे थोरी देरि में ॿुधायां थो। रोज़े में घटि भाउ केतिरो टाइम आहे? 20 मिंट आहिनि ऐं 20 मिंट अंदरि इनशाला ही कहाणी जेको आहे क्लोज़ड कंदासीं ऐं 20 मिंटनि में तव्हांखे ॿुधाईंदुसि त ही भाउ छा थो करे। हाणे ही जेके तख़्ता आहिनि ही हिन मां वठंदा आहिनि भाउ, घोटकी मां ई वठंदा आहिनि। भाउ पाण मुल्तान जो आहे ऐं तक़रीबन हिते केतिरा साल थी विया आहिनि भाउ? साईं तक़रीबन 18-19 साल 19 साल थी विया आहिनि भाउ खे। ऐं भाउ जो कारोबार जेको आहे हिन शीट ते ही जेके आयतूं आहिनि, बिस्मिल्लाह रहमान रहीम, ही जेके आयतूं आहिनि जिते 4 कुल शरीफ़ लिखियल आहिनि, हे कुल लिखियल आहिनि, हिन ते ही लॻाईंदो ऐं हिन जो फ्रेम ठाहींदो पंहिंजे ई इन हथनि सां। जेके नट बुल्ट अथसि, हे ॾिसो नट बुल्ट, अल्लाह अकबर साईं, ये मेड़ जो तकलीफ़ लाइ माज़रत, ठीकु आहे। ही नट बुल्ट, हे हथोड़ियूं, हे कैंचियूं मौजूदु अथसि ऐं हे शीटुनि ते जेके कुल आहिनि, अलाह जा नाला आहिनि या ॿियूं बि जेके आयतूं आहिनि, उहे जेको आहे सो वेही करे ठाहे। ऐं मीरपुर माथेलो हुजे, तव्हांजो ॾहरकी हुजे, तव्हांजो सखर हुजे, तव्हांजो पनो आकिल हुजे, ही उते हथ में सेल कंदा आहियो न साईं? जी, हथ में सेल कंदो आहे, हथ में रखी करे पोइ सेल कंदो आहे। मार्केट में जेके दुकानदार, जेके माना जेके दुकान जे अंदरि इहे शयूं लॻाईंदा आहिनि, घरनि जे अंदरि लॻाईंदा आहिनि, उहे जेको आहे सो हिन खां परचेस कंदा आहिनि। 18 साल थी विया अथसि भाउ खे हिते मीरपुर माथेले में कमु कंदे। अॾो ही अथसि, हीअ असांजे दोस्त जी औताक आहे, भाउ जेको आहे सो गुलाब जी औताक आहे, जिते मुंहिंजी पाण ख़ुदि रिहाइश आहे ऐं हिते 18 साल थी विया अथसि मीरपुर माथेले में इहो ई कमु करे थो। ऐं तव्हां ॾिसो, रोज़े में टाइम आहे अञा, तव्हांखे वांदि कयूं थी, मां डिस्टर्ब तव्हांखे कयो हुनजे लाइ माज़रत। सो ही ॾिसो, ही बि किथां वठी ईंदो आहे उहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। अहिड़ा शाहूकार वठी ऐं हिन जेको आहे सो पेड जेको भाउ वठी ईंदो आहे घोटकी मां, ही घोटकी मां वठी ईंदा आहियो न भाउ? पोइ ही हिते रखो त ठाहियो, दोस्तनि खे ॾेखारियूं। अच्छा, इहो कमु ओॾे था कयो वरी? हलो ही अच्छा, ही हाणे हिन में हुक विझंदो। हिकिड़ो कमु हिते खट ते कयईं, हाणे वरी हे हुन में हुक विझंदो। ही ॾिसो, शाम जे टाइम ही इहो कमु कंदो आहे, माना हे तयारु कंदो आहे। सुबुह जो वरी हितां खणी करे मीरपुर माथेलो हुजे, ॾहरकी हुजे, घोटकी हुजे, पन्नो आकिल हुजे, ही ठाहे करे, ही हाणे ॾिसो हिन में माना हू जेको असां एंगल हणंदा आहियूं, जेको भित में चिपकाइण जे लाइ, उहे जेको आहे सो हे हुक लॻाए रहियो आहे, हीअं न साईं? जी। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो साईं मोहम्मद नईम आहे। मोहम्मद नईम, अच्छा। ही ठाहींदो, हिन जी जेकी शकिल थी वेंदी ठाहींदे, पोइ हीअ थी वेंदी, हे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल अल्लाह, ही लिखियलु आहे। हिन जे पोयां हे हुक हणंदो आहे ऐं पोइ ही जेकी शइ आहे इहा लॻंदी आहे दीवार ते। जीअं असांजे प्यारे दोस्त गुलाब जे कमरे में ही तव्हां शयूं जेके ॾिसो था, हे हीअं बि ठाहींदो आहे। मतिलबु जेके ही तस्वीरूं लॻल आहिनि, इहे ठाहींदो आहे, नंढियूं तस्वीरूं वठी ईंदो आहे ऐं पोइ जेको आहे सो हिनखे हीअ शकिल ॾेई, बाबा हे तव्हां हे कलमो लॻायो घर में, या कुल शरीफ़ जेके आहिनि उहे सजायो घर में, जेको बि तव्हां लॻायो उहे तव्हांखे जेको आहे सो तयारु करे ॾींदो आहे। सो ही ॾिसो, हिकिड़ो ज़बरदस्त कारोबार आहे। गुज़िरियल 18 सालनि खां भाउ ही कमु करे थो ऐं वॾी महिनत करे थो, बचड़नि जी रोज़ी करे थो। अलाह साईं हिनखे रोज़ी रिस्क में बरकत ॾे। सो ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त कारोबार हर जाइ ते उन माण्हू जे लाइ फ़ाइदेमंद आहे जेको महिनत करे थो। सुबुह जो काएं बजे साईं निकिरंदा आहियो? तक़रीबन 8-8:30 बजे। 8-8:30 बजे निकिरो ऐं शाम जो वापसि काएं बजे? बस हाणे मोटी आहियूं, तक़रीबन 4 थी वेंदा आहिनि। अॻु बि मतिलबु जंहिं महिल रोज़ी
सवेल थी वञे त पोइ मोटी वेंदो सवेल। सही, माना टाइमिंग इहा आहे 4, 5, 6। हा बस 4, 5, 6 बजे अचे, पोइ जेको माल हिनखे तयारु करणो हूंदो आहे हा, पोइ उहो वरी तयारु कंदो आहे, तयारु करे वरी सुबुह जो इहो माल जेको ठाहींदो आहे उहो खणी करे पोइ हिन जी मर्ज़ी ॾेर की हलियो वञे, सही ॻाल्हि। हिन जी मर्ज़ी पने आकिल हलियो वञे, सही ऐं हिन जी मर्ज़ी चाहे पोइ हिते मीरपुर माथेले में ई कबाए, ईअं साईं। ईअं सो ही हिन जी महिनत तव्हांजे साम्हूं आहे। महिनत वारो माण्हू किथे बि हुजे, भली घर खां परे हुजे, उहा बुख न मरंदो, ऐं हिन जी पंहिंजे हथ जी महिनत आहे। हीउ सॼो सामान तव्हांखे हिते घोटकी में मिलंदो आहे? न न ई सॼो सामान सिवाइ ही शीट मिलंदी आहे घोटकी खां, बाक़ी सॼो सामान मुल्तान जो। मुल्तान जो आहे? मुल्तान जो। अच्छा, ही तस्वीरूं वग़ैरह जेके आहिनि इहे बि मुल्तान जूं हा, आहिनि? मुल्तान जो। अच्छा, ही जेको आहे सो हिनखे मिलंदो आहे घोटकी मां मिलंदो आहे, शीटूं वग़ैरह हे जेके लॻाए थो, हुक वग़ैरह लॻाए थो। वो भी ऑर्डर कंदो आहे। अच्छा, घर वेठे ऑर्डर कंदो आहे, हिते मिली वेंदो आहे, ट्रेन ते अची वेंदो आहे सामान पार्सल, सही। हिते ई मिलंदो आहे सभु सामान। ऐं साईं गुज़िरियल 2 ॾींहंनि खां भाउ गुलाब मुंहिंजे पेज ते आहे, तस्वीरूं हुजनि, वीडियो हुजनि, तव्हां ॾिसी सघो था त भाउ गुलाब जी बैठक आहे इहा, माशाल्लाह सां दिलि तमामु घणी वसी आहे, महिमान नवाज़ महिनती आहिनि तमामु, 4-5 माना आहिनि पाण में, हिते रहंदा बि आहिनि ऐं इहा ई कमु कंदा आहिनि, इहो ई तस्वीरुनि जो कमु। जी जी बिल्कुलु। सालनि खां वठी, जीअं जो 18 साल वठी मां हिते कमु कयां थो पियो, जी जी 18 सालनि खां जेको आहे हिते रहे थो पियो, मीरपुर माथेले में कमु करे थो पियो। सो चवण जो मतिलबु ऐं मक़सदु इहो आहे त दोस्तो, रोज़ी हिकिड़ी बादशाही आहे, कारोबार हिकिड़ी बादशाही आहे। कारोबार तव्हां कंदव त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा, पंहिंजी दुनिया जा बादशाह हूंदव, ऐं नौकिरी तव्हां कंदव त तव्हां ग़ुलाम हूंदव। कारोबार अॻिते तव्हांखे तरक़ी ॾियाराए सघे थो, पर नौकिरी तव्हांखे कॾहिं बि किथे बि तरक़ी न ॾियाराए सघंदी। भाउ पाण नौकिरी कंदो आहे गुलाब, मूंखां अॼु मशवरो वरितो अथई, मूं चयो मां तोसां गॾु आहियां, अला मालिक आहे। सो जंहिंजे लाइ असां लाइव आया आहियूं उहो साईं जे लाइ आया आहियूं, त ॾिसो महिनत दाइम आहे, क़ाइमु आहे। मीरपुर माथेले में वेही करे हिकिड़ो मुल्तान जो असांजो दोस्त, अलाह साईं उन जी रोज़ी रिज़्क में बरकत विझे, हाणे हे शीटूं ठाहियूं अथई, हुक बि लॻाया अथई ही, ऐं पोइ हिन ते हाणे ही जेको आहे सो जेके बि, अच्छा ही मुल्तान खां मिलंदा हा आहिनि? साईं। ही फैक्ट्री में ठहंदा आहिनि या घर में ठहंदा न आहिनि? न ही फैक्ट्री आहे हिननि जी, प्रिंटिंग आहे हिननि जी। अच्छा हा अच्छा, हाणे हिन में छा लॻाईंदा तव्हां, गिलू? न साईं, बल्कि हिन में हिन ते अच्छा चिप लॻल आहे। चिप लॻल आहे? जी हा। ज़बरदस्त साईं, हीउ ॾिसो केतिरी महिनत जो कमु आहे, कारीगिरी जो कमु आहे ऐं महारत जो कमु आहे। मुंहिंजे ख़्याल में आम माण्हू अगरि हीउ कमु करे ऐं उनजो हथु हिरी वञे त पोइ उहो आम माण्हू बि हिन साईं वांगुरु कमु करे सघे थो। बिल्कुलु आसान। भाउ गुलाब आसान आहे न? बिल्कुलु साईं, माण्हू सिखे न, हिकु ॾींहुं में वॾो आहे। हीउ ॾिसो केतिरी माना महारत सां हुनखे बिल्कुलु चिपकाए थो पंहिंजो हुन में गते जे अंदरि। हाणे वरी हिन जे मथां छापर चढ़ंदी, टेप लॻंदी, टेप लॻी करे पोइ छापर चढ़ंदी। सही, आख़िर में जेको प्रोसीजर आहे छापर वारो। सही। ऐं साईं गते वारियूं बि तयारु कंदो आहे, ऐं शीशे वारियूं मुख़्तलिफ़ जहिड़ी बि तव्हां तस्वीर, ॿियो बि कोई ॾे तस्वीर पंहिंजी तस्वीर, ठीकु आहे, तव्हांखे ठाहे ॾींदो, शीशे ते बि ठाहे ॾींदो, गते ते बि ठाहे ॾींदो, जहिड़े क़िस्म जा चवंदा आहियो। ज़बरदस्त। इहो साईं तव्हांजो माना ख़ानदानी पेशो चइजे या छा, तव्हां ई कमु शुरू कयो आहे या तव्हांजा नंढा बि कमु कंदा आहिनि? न मुंहिंजे नंढा इहे कमु न कंदा आहिनि। पोइ पढ़ंदा आहिनि? न हू कमु कंदा आहिनि फैक्ट्री में। अच्छा, फैक्ट्री में कमु कंदा आहिनि। ठीकु। पोइ तव्हां हाणे हिते केतिरा साल आयो अञा जा थी विया अथव? बसि सॼी उमिरि हिते ई आहे। सॼी उमिरि? ॻोठ बि त वेंदा हूंदव न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ज़ाहिर केतिरनि महीननि खां पोइ वेंदा आहियो? तक़रीबन महीने ॾेढ खां पोइ। महीने ॾेढ खां पोइ वेंदा आहियो। अच्छा, हिन में रोज़ी ॿुधाईंदो सही थी वञे? बसि आहे हवाई रोज़ी। 18 सालनि खां ज़ाहिरी ॻाल्हि करे तो रोज़ी त थिए थी न पई, पर बादशाहत आहे न साईं, बादशाहत आहे न, बादशाहत आहे न। ॾिसो बादशाहत आहे, पंहिंजी मर्ज़ी आहे न साईं, जाॾे वञे न, मिसाल पंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिं ॾींहुं कम ते वञे न वञे, मर्ज़ी आहे। सो ॾिसो दोस्तो, कंहिंजी झलपल न आहे, झलपल न आहे, पंहिंजी मर्ज़ी आहे मालिक जो। मर्ज़ी। ज़बरदस्त। ही ठाहींदो थो वञे ऐं आस्ते आस्ते बाद में छापर। अच्छा, पोइ इहो घणे खपायो साईं हिकिड़ो? ऐं हीअ 300 रुपयो। 300 रुपयो? ज़बरदस्त। 300 रुपये में हिकिड़ो फी दाणो। ऐं रोज़ केतिरा लॻभॻि मैक्सिमम मिड़ई ईअं लॻभॻि लमसम अगरि ॿुधायो? बसि अॼु 11 विकिया आहिनि। 11 विकिया आहिनि? ज़बरदस्त। ईअं आहे 8, 10, 11, 12 ईअं? इहो वधीक बि विकदा आहिनि। अच्छा, ज़बरदस्त। माना 14-15 जो टारगेट हूंदो आहे, सही, विकिजी वेंदा आहिनि। ज़बरदस्त। हा, सो दोस्तो ॾिसो 14, 15 साईं 300 में वञनि बि 4500 थिया न। हा, 5000 जी सेल, पोइ बि 5000 जी सेल में साईं खे 1500 2000 रोज़ी थी वेंदी।
सही 15 सकून जो कम ख़र्चो किरायो कढी करे पोइ असांखे जेको मज़दूरी ई बचंदी आहे। सो दोस्तो असां भाउ गुलाब जी महिमान नवाज़ी हेठि आहियूं। कल्ह तारिक बोज़दार वटि हुयासीं, अॼु भाउ गुलाब वटि आहियूं। कल्ह बि सॼो ॾींहुं भाउ गुलाब वटि हुयासीं, शाम जे टाइम वरी तारिक बोज़दार ॾे वियोसि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनि सां मोह ॼणो आहे। ऐं ॿिया दोस्त जेके मीरपुर माथेले जा आहिनि या पसगिरदाई जरवार जा आहिनि उहे चवनि था त जवाबु नथा ॾियो कमेंट जो। हाणे नेट जो इशू केतिरो आहे, जरवार ॾे बि नेट न पई हले। ऐं दोस्त ज़ाहिरी ॻाल्हि अचनि था, उन्हनि सां कचहरी करणु, उन्हनि सां जेको आहे सो वेहणु, त पोइ हाणे मोबाइल त हथ में न हूंदी न। बाक़ी हाणे जेके कमेंट आया आहिनि जंहिं बि पोस्ट ते आया आहिनि मीरपुर माथेले जी, उन्हनि खे इनशाला राति ताईं जवाबु फुल ऐं फाइनल कबो। पर इन ॻाल्हि खां बेफ़िक्र थियो त बाबा असां तकबुर गुरूर वॾाई वारा न आहियूं, असां में न आकड़ आहे न ॿियो कुझु आहे। बहरहाल हा, टाइम जी शार्टेज आहे। दोस्त जॾहिं गॾु हूंदा आहिनि त मोबाइल मां हथ में न खणंदो आहियां, भली छा बि थी पए मोबाइल हथ में न खणंदो आहियां। त बाबा मोबाइल हथ में खईं त दोस्तनि खे पोइ जवाबु ई न ॾे। सो इहा ॻाल्हि आहे। बाक़ी जवाबु उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त तव्हांखे जवाबु मिलंदा। इनशाला असां मेलो सजाईंदासीं। भाउ गुलाब हूंदो, उन में मां हूंदुसि, तारिक बोज़दार हूंदो, मीरपुर माथेले जा दोस्त हूंदा, ॾहरकी जा हूंदा, त पोइ त मुलाक़ातूं थींदियूं न। पोइ त असां माना ईअं सम्झो सॼो ॾींहुं हुते बीठा हूंदासीं, सुबुह खां वठी राति ताईं। सो बीठा हूंदासीं। इन ॻाल्हि खां बेफ़िक्र थियो, सो नाराज़ न थियो। असां भाइर आहियूं, हिक ॿिए जा भाइर आहियूं। तव्हां मुंहिंजा भाइर आहियो, मां तव्हांजो भाउ आहियां। सो नाराज़गी नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं उन्हनि खे दिलि ते न वठो। ईअं भाउ मां सही आहियां ग़लति आहियां? ऐं अॼु बि ॾिसो मां मोबाइल हथ में खईं आहे, दोस्त अचनि पिया वञनि पिया, तस्वीरूं वीडियो, पर मूंखे टाइम न पियो मिले त मां पंहिंजी मोबाइल कढां उनजो वीडियो भरियां। सो मुख़्तसर ॻाल्हि। बाक़ी जंहिंजे लाइ मां लाइव आयो आहियां उहो मां तव्हांखे ॿुधायां त हींअर टेप जो मरहलो शुरू थी वियो आहे। टेप साईं जन लॻाइनि था, हिन ते पंहिंजे जेकी तस्वीर आहे ऐं हुन ते टेप लॻंदी ऐं पोइ हीअ साईं 300 रुपए में दाणो तव्हां वठी सघो था। हीअ हुनुर आहे, हीअ कारीगरी आहे। ऐं हिन कारीगरीअ में जेकी महारत अलाह साईं हिन साईं जे हथ में ॾिनी आहे उहा हिन जी पंहिंजी आहे, छो जो हे दिलि लॻाए कमु करे थो। जॾहिं कोई बि माण्हू दिलि लॻाए कंहिं बि कम में हथु विझंदो आहे त अलाह साईं उनजी ग़ैबी मदद कंदो आहे, उनजे हथ खे तेज़ कंदो आहे। सो साईं महिनत करे थो, कॾहिं 15 दाणा, कॾहिं 14, कॾहिं 13, कॾहिं 12, छो जो रोज़ी इहा ई हूंदी आहे। सो अहिड़े हिसाब सां 1500, 2000, ईअं सम्झो 1200, 1300 रुपया रोज़ जी बुनियाद ते साईं घर वेठे कमाए थो। मिसाल तौरु अगरि लमसम असां लॻायूं त ईअं खणी चओ त साईं 40,000, 45,000 आज़ादी सां वॾी ख़ुशीअ सां कमाए थो। सो हीअ वीडियो अगरि सुठो लॻे न तव्हांखे, हिन में तव्हां सम्झो था त ॼाण आहे, हिन में का मालूमात आहे, हिन में का सम्झाणी आहे, त हिन शेयर करण खां न घबराइजो। शेयर करणु जेको आहे सो लाज़मी कजो, न लहराइजो। मुंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ो रस्तो अहिड़ो ॿुधायां जंहिंमें तमामु घणो फ़ाइदो हुजे, जंहिंमें तव्हांजो फ़ाइदो गॾोगॾु हुजे ई हुजे, पर तव्हांजी फैमिली बि सुखी रही सघे। नौकिरी साईं पघार माण्हू वठे थो, हिकिड़े हथ खे ख़बर पए थी, ॿिए खे नथी पए, ऐं मायूस बि रहनि था। सो कारोबार अहिड़ी शइ अथव साईं, हीअ ॾिसो साईं 4-5 बजे मोटी थो अचे, 4-5 बजे ही शयूं तयारु करे थो, वरी सुबुह जो 9 बजे कलाक ॾेढ में माना 15-20 पीस न साईं, कलाक ॾेढ में 15-20 पीस तयारु थो करे ऐं पोइ मार्केटुनि में निकिरे थो। को दुकान जे लाइ थो वठे, को घरनि जे लाइ थो वठे, को सूंहं जे लाइ, छो जो ही शइ ई अहिड़ी आहे माशाल्लाह, हीअ शइ ई आहे माशाल्लाह सां। हाणे ही साईं जन तयारु करे छॾियो आहे, 300 जो पीस आहे, शापर हिन ते अञा चढ़ंदी। सो ही हुक लॻल अथसि, दीवार ते लॻंदो। हाणे हे ॿुधायो केॾी न प्यारी आहे घर जी सूंहं, परे खां ई ॾिसो केॾी माना चमक अथसि ऐं केतिरो शो आहे। अगरि दीवार ते लॻे त केॾी शो माना शो आहे हिन तस्वीर में। सो ज़बरदस्त। अलाह साईं जे कारोबार में बरकत विझे। साईं जो साईं नंबर बि ॾेई छॾियो हिन में, अगरि कंहिंखे घुराइणी हुजे नंबर। हा नंबर साईं तव्हां माथेले जेके साईं कोई मीरपुर माथेले में कोई साईं सां घुराइणु चाहे, या जरवार आहे या पसगिदन जेके ॻोठ आहिनि, साईं खां अगरि घुराइणु चाहे त पोइ साईं जो नंबर केरु ॾींदो? 0300 हा 7468 246 वरी ॿुधायो। मोहम्मद नईम 0306 7468 246। ज़बरदस्त साईं जो नंबर। हा इहो साईं जो नंबर आहे ऐं साईं नईम जो नंबर आहे। ऐं तव्हांखे अगरि ही शयूं घुरबल हुजनि, तस्वीर घुरबल हुजे त 300 में मीरपुर माथेले में साईं खे फ़ोन कंदव। साईं किथे बि हूंदो तव्हांखे चवंदो त बाबा मां हाणे निसार पंपा जे इर्द गिर्द आहियां, या हिते चौक ते आहियां, किथे मच्छी मार्केट वारे पासे आहियां, अहिड़े हिसाब सां तव्हांखे नज़ीर भाउ जे माना रेफरेंस रिआयत बि कंदो थिए।
हाँ साईं रियात जो असां न चवंदा छो जो सौदो घटि आहे 300 रुपया खां रियात थींदी न। वॾी अमाउंट आहे साईं नहीं रियात वॾी अमाउंट न आहे 300 रियात न आहे रियात न आहे 300 साईं शायद सुठी आहे 300 साईं मुनासिब आहे 300 रुपए में आहे छा थो मिले साईं 300 रुपए में हे 300 रुपए में हाणे शइ सुठी आहे छापर थी चढ़े टेप लॻी अथसि गतो VIP अथसि मज़बूत अथसि हाणे 300 रुपए में मां छा चवां साईं रियात कयो सो 300 रुपया एतिरा वॾा न आहिनि साईं नंबर मां कमेंट में वरी मोकिलियां थो साईं नंबर साईं जो हिकिड़ो मिंट हिकिड़ो मिंट कहिड़ो आहे साईं जेको चवे थो अदाए 0 306 306 74 74 66 246 246 मोहम्मद मोहम्मद नईम ही साईं नईम अची वियो साईं जो नंबर बि अची वियो साईं जो नालो बि अची वियो मोहम्मद नईम जे नाले सां मूं कमेंट कियो आहे सो साईं सां राब्तो कनि ऐं अहिड़ा शाहकार साईं खां घर वेठे घुराइनि मुंहिंजो हक़ थो थिए मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए त मां हर उन हथ जेको महिनती हथु आहे उनखे प्रमोट कयां बग़ैर मुआवज़े जे अॼु ताईं मां कंहिंखां रुपयो न वरितो आहे कंहिंजो बि वीडियो भरियुमि भली केर बि वॾा कारोबारी हुजनि उन खां मां रुपयो न वरितो आहे मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए त मां कारोबारी भली कहिड़ी बि ज़बान सां तालुक़ु रखंदो हुजे महिनत कश आहे महिनत करे थो त उनखे मां प्रमोट कयां उनजो कमु तव्हांखे ॾेखारियां ऐं उनजे बारे में तव्हांखे ॿुधायां त बाबा ही साईं आम माण्हू मूं जहिड़ो माण्हू इहो कमु करे सघे थो भला आम माण्हू कमु करे आसान आहे मां बि करे सघां थो न इजी आहे ऐं इहे शयूं मुल्तान मां किथे मिलंदियूं पोइ तव्हां घुराईंदो माना कराची में आम मिलंदियूं न कराची कराची में मिली वेंदी बोल्डन मार्केट में मिलंदी ना सदर में सदर में मिली वेंदियूं ज़बरदस्त हे गतो बि मिली वेंदो हुते लसानी शीट न आहे हा नंढे वॾे शहर बिल्कुलु हल रखण वटि मिली वेंदो हर जगह ते ऐं इहे हुक बि मिली वेंदा साईं ये साईं घर में मस्जिद में माशाल्लाह हर जगह ते तव्हां आणी सघो था बरकत जे लाइ शो आहे साईं में मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि दुआ जा बि ऐं वॾी ॻाल्हि साईं इहा आहे त कॾहिं बि अदो जेको आहे न कोई गैर इख़लाक़ी तस्वीरां कोई ॿियूं पिक्चरां लेडीज़ जूं फिल्मी एक्टर जूं कोई बि न सॼी उमिरि अची वई आहे 15-20 साल त इहे ई तस्वीरां जेको आहे न या सीनरी पार्क वग़ैरह जी हूंदी या माना इस्लामी हूंदा ज़बरदस्त इहे ई साईं से ठाहींदा आहिनि ॿी काई बि न ज़बरदस्त सो दोस्तो साईं नईम जी अलाह साईं रोज़ी रिस्क में बरकत विझंदो ऐं इंशाल्लाह फारिग टाइम में तव्हांखे हाणे कमेंट्स जा तव्हांखे जवाब बि मिलंदा हींअर रोज़े जो टाइम थी वियो आहे सो अलाह साईं तव्हांजी रोज़ी रिस्क में बरकत विझे तव्हांजा रोज़ा क़बूल अता फ़रमाए ऐं हीअ वीडियो जस्ट इहो सम्झाइण जी लाइ हुई मुंहिंजी कोशिशि त दोस्त महिनत तरफ़ अचनि पंहिंजो कारोबार कनि ऐं कारोबार तव्हांखे कॾहिं बि किथे बि बुखियो न मारींदो ठीकु आहे दोस्तो जिथे हुजो सुखिया हुजो वॾी महिरबानी लख लाइ